उबावड़ो खां अव्हांखे ख़बर ॾियूं त उबावड़े जे सूबाई तक PS अरिड़हं ते पीपुल्स पार्टी में टिकेटुनि जी विर्छ वारे मामले ते इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। जाम मेहताब ॾर बिलावल भुट्टो पारां जोड़ियल कमेटी खे शहरयार शर जे हिमायत में हथ खणण खां जवाब ॾेई छॾियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त उबावड़ो जे सूबाई तक PS अरिड़हं ते पीपुल्स पार्टी में टिकेटुनि जी विर्छ वारे मामले ते इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। जाम मेहताब ॾर पारां बिलावल भुट्टो पारां जुड़ियल कमेटी खे शहरयार शर जी हिमायत में हथ खणण खां जवाब ॾेई छॾियो आहे। अॻूणे वॾे वज़ीर कायम अली शाह, मुराद अली शाह ऐं खुर्शीद शाह जी अॻुवाणी में वफ़द जाम मेहताब जी राजगाह पतो। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे गुल मोहम्मद पवर। जी गुल मोहम्मद, तफ़सील ॾिजो। जी PS 18 उबावड़ो वारे तक ते CP सेनेटर जाम मेहताब हुसैन ॾेर ऐं शहरयार शहर में पार्टी जे टिकेट तां सख़्त इख़्तिलाफ़नि खां वारे मामले खां पोइ PP चेयरमैन बिलावल भुट्टो पारां कमेटी क़ाइमु कई हुई, जेका हिकु दफ़ा ॿीहर PP जे सेनेटर जाम मेहताब हुसैन ॾेर जी रहिशगाह बशीराबाद ते पहुची वई आहे। जंहिं कमेटी जे मक़ामी तौर बिरादरी जे चङनि मुड़सनि ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई आहे। कमेटी में अॻूणो सिंध जो वॾो वज़ीर कायम अली शाह, सदर निसार खोड़ो, सैयद खुर्शीद अहमद शाह, अॻूणो वॾो वज़ीर कायम अली शाह ऐं ॿिया शामिल आहिनि। जन PP जे सेनेटर जाम मेहताब हुसैन ॾेर खे चयो आहे त हीअ तक जेको आहे टिकेट PS 18 जी तव्हां हथु खणो आहे। हीअ PP जो फ़ैसिलो आहे। पार्टी क़यादत जो शहरयार शर खे ॾिनी वेंदी, मगर जाम मेहताब हुसैन खान ॾेर वाज़े कयो आहे त हितां जा जेका बि चङा मुड़सी या सरदार ऐं बासर वोट रखंदड़ आहिनि उहे हिन दफ़े मां सां गॾु आहिनि ऐं वाड़ो जी उन्हनि सां मां कसम खणी चुको आहियां त मां उन्हनि सां गॾु बीहंदुमि। मां PP क़यादत मुंहिंजे पुट यावर ख़ान खे टिकेट ॾे, नात ॿी सूरत में मां शहरयार खान शर जे मुक़ाबले में आज़ाद उम्मीदवार तौर हैसियत में बीहंदुमि ऐं पार्टी क़यादत खे इहो जवाबु ॾिनो त कंहिं बि सूरत में मां मैदान ख़ाली कोन छॾींदुसि ऐं शहरयार जो मुक़ाबिलो कंदुसि। या त बिलावल भुट्टो चेयरमैन खे इहो चवंदुसि त मुंहिंजे पुट खे टिकेट ॾिनी वञे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुल मोहम्मद पवर। उबावड़े जे सूबाई तक PS 18 ते पीपुल्स पार्टीअ में टिकेटनि जी विर्छ वारे मामले ते इख़्तिलाफ़ बरक़रार। जाम मेहताब ॾेर बिलावल भुट्टो पारां जोड़ियल कमेटीअ खे शहरयार शर जी हिमायत में हथ खणण खां जवाब ॾेई छॾियो। अॻूणे वॾे वज़ीर सैयद कायम अली शाह, मुराद अली शाह ऐं खुर्शीद शाह जी अॻुवाणीअ में वफ़द जाम मेहताब जे रहाइशगाह पहुतो। जाम मेहताब ॾेर चयो त PS 18 ते संदसि पुट यावर ॾेर खे टिकेट न मिली त हू आज़ाद उम्मीदवार तौर शहरयार शर आॾो इलेक्शन में बीहंदो। वधीक पार्टी क़यादत मर्ज़ी जी मालिक आहे।